अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वाक़ई भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ईरान मथां शिदत हमलनि जी धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान खे वॾी शिदत सां निशानो बणाईंदासीं। अमेरिका ऐं इसराइल गॾिजी हमला कंदा। पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त हमला अॼु या सुभाणे कंहिं बि वक़्तु शुरू थी वेंदा। हमलनि जो मक़सदु ईरान खे सरेंडर करण ते मजबूर करणु आहे। अमेरिका रुॻो कामयाबी चाहे थो। ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल सां जंग ईरान खटे चुको। दुनिया खे ईरान जी कामयाबी खे तस्लीम करणो पवंदो। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त ईरान खे वधीक मज़बूत बणाइण लाइ क़ौमी इतिहाद जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ईरान खे मज़बूत करणो आहे त हर ईरानी, हर ख़ानदान ऐं पूरे मुआशरे खे मज़बूत करणो पवंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त जमहूरियत भारत पीपल्स पार्टी खे नवाज़ लीग खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत नाहे। असीं सूबाई या क़ौमी असेंबली में ख़ैरात जी सीटुनि ते नाहियूं वेठा। बेनसीर जी हुकूमत में वेठल असां सां था ॻाल्हाइनि। धांधलीअ जो इल्ज़ाम लॻाइण असांजो हक़ आहे। 2024 जे इलेक्शन में नवाज़ लीग पंहिंजूं सीटूं हारायूं पर उनखे खटरायो वियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो आहे त नवां सूबा ठाहिण न मुंहिंजो इख़्तियार आहे ऐं न ई उस्मा बुखारीअ जो। नवां सूबा ठाहिण लाइ रासपो ज़रूरी आहे। आइन में तरीक़ेकार मौजूदु आहे। सिंध जो अवाम ऐं चूंडियल नुमाइंदा चवनि था त नओं सूबो न ठाहिणु घुरिजे। पाकिस्तान में HIV मुतासिर ॿारनि जो अंगु 7,500 ताईं पहुची वियो। सिंध ॿारनि में HIV मर्ज़ जो सभ खां वॾो मर्कज़ करार। वफ़ाक़ी हुकूमत आलमी तंज़ीमुनि खां मदद तलब करे वरिती। सिहत वारे इदारे मूजिबि HIV जे इलाज हेठि 62,000 मरीज़नि मां ॿारनि जी शरह 12% आहे। सिंध में HIV सबबि 4,200 ॿार रजिस्टर्ड आहिनि। इख़्तियारनि जो चवणु आहे त मुतासिर ॿारनि खे ख़ुसूसी ख़ुराक ऐं मुसलसिल तिबी निगरानी फ़राहम कई वेंदी। वालिदैन ऐं तीमारदारनि खे ॿारनि जी ग़िज़ाई ज़रूरतुनि बाबति आगाही ॾिनी वेंदी। सिंध में अॼु खां 3 अगस्त ताईं तेज़ बरसातुनि जी अॻकथी मौसमियात खाते अरबन फ्लड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। कराची में अॼु शाम तूफ़ान ऐं गजगोड़ सां तेज़ बसकारे जो इम्कान। हैदराबाद, सखर, बेनज़ीराबाद, ख़ैरपुर ऐं सांगढ़ में अरबन फ्लड जो ख़दशो। मिठी, मीरपुर ख़ास, टंडोला हया, ठट्टो ऐं बदीन में बि शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर। लालकाणो, शिकारपुर, घोटकी, दादू, नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बसकारे जो इम्कान। लारकाणे वेझो अफ़सोसनाक वाक़ियो। 2 भाइरनि समेत 3 ॿार खॾ में ॿुॾी फौत। ॻोठ पीर झांगारा में मासूम ॿार पेर तिरकण सबबि पाणीअ सां भरियल खॾ में किरी पिया। इस्पताल पहुचण खां अॻु मासूमनि जे साह जी तंद टुटी पई। वारसनि में कोहराम बरपा। फौती ॿारनि में 3 वरियनि जो रिज़वान, संदसि भाउ 6 सालनि जो सईद अहमद ऐं 5 वरियनि जो हसीब कल्होड़ो शामिल। वारसनि मूजिबि हू रोम्बे ते वियल हुआ। ॿार खेनि मानी ॾेई वापसि वञी रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो। वर्कशॉप वेझो जवाबदार पंहिंजी घरवारी खे कार इल्ज़ाम हेठि कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। मंगली थाणे जे हद चक 81 में 27 वरियनि जी समीना झंझ क़तल। इतला ते पुलिस पहुची मक़तूला औरत जो लाश तहवील में वरितो। पंजाब जे खानपुर कटोरा वासण समीना जी 2 साल अॻु अरबाब झंझ सां शादी थी हुई। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार घर भरिसां बनीअ में पंहिंजी घरवारी खे कुहाड़ियूं हणी क़तल कयो। वाक़ियो गैरत जे नाले में पेश आयो आहे। वधीक जांच जारी।